हथियारनि जी ज़रूरत दुश्मनी वधंदी आहे, ख़त्म ना ही थींदी। मलूका मिठल खान पहाड़ है, पहाड़। वो पंजे दुश्मन के खत्म करण जो गुर जाने थो। दुश्मन ख़त्म करे सघे तो दुश्मनी न, जे ख़त्म करणो थी त हिन दुश्मनी के ख़त्म कर। हिकिड़ो मारींदे त ॿियो पैदा थींदो, ॿियो मारींदे त टियों पैदा थींदो। इहे दुश्मन बेपाड़े वल जीअं आहिनि, घाटे में घाटे वण खे सुकाए नाश करे छॾनि था। मलूका मिठल खान एक अहिड़ो वण आहे जो वॾे मां वॾा तूफ़ान बि उनजो हिकु पन बि नथा पटे सघनि। त पोइ हिकु मामूली बेपाड़ी उन वण खे कीअं थी सुकाए सघे। मां इन्हनि बेपाड़नि दुश्मननि जो नस्ल ई ख़त्म करे छॾींदुसि। मिठल खान, तूं ॻोठ जो चङो आहीं, वॾाई करणु छॾ ऐं हेठां ई सिख। बस मलूका बस, तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां आचार्य खानू जे अॻियां झुकां, हा न? मिठल खान जो कंध कटजी त सघे थो, पर झुकी नथो सघे। मिठल खान, कंध कटाइण त सभु को ॼाणे, पर कंध झुकाइण कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। तूं मुंहिंजे लाइ ऐं ॻोठ जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ हाणे बसि कर मिठल खान, बसि कर। मलूका इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ त को असांजो ठाह थींदो। आचर वारनि खे ही कंध झुकियल न पर कटियल घुर्जे। मिठल, जे ठाह नथो करीं त हिकु ॿियो कमु कर। कहिड़ो? मूंखे ज़हर आणे ॾे, वधीक खून ख़राबो मां नथी ॾिसी सघां। ज़हर पियनि तुंहिंजा दुश्मन, तोखे ज़हर छो आणे ॾियां? मिठल खान, कन खोले ॿुध, जे अॼु खां पोइ दुश्मनी ख़त्म न कई त मुंहिंजो मुअल मुंहुं ॾिसंदे। इहो मलूका जो तोसां वाइदो आहे। मलूका, छो पई मूंखे कमज़ोर करी? तोखां सवाइ मां जी बि नथी सघां। मूंखे कुझु बि कोन थींदो। हाणे रोज़ रोज़ जीअण मरण मूंखां नथो पुॼे, इन खां सुठो आहे त मां मरी जिन छॾायां। मलूका कुझु सोच ऐं अकुल खां कमु वठ। हरू भरू मूंखे कमज़ोर ऐं बुज़दिल न कर। जा पंहिंजी दुश्मनी खे ज़िंदा रख मिठल खान, जा मूंखे। जागंदो रह जाए, मां थोड़ी घड़ी आराम करे वठां। अदा तू सजी रात सुम्ही पव, मां वेठो आहियां। ॿुध, ॿाहिरि न वञजांइ। अदा मां हिते ई आहियां, सिर्फ़ु दर खां जाच कयां।
असा चपार बार कर न बच्चू की भागे के झलम न मुड़ियो। खबर त पए हाँ केर हो ईअं ई मारे विधी। दुश्मन जी तांगी भगी फली आ। जड़ो तड़ो मार रात न खार। मरियो भला हिकिड़ी नज़र खाई हुई हिन ॻोठ। चवंदा आहिनि अहिड़ा निशान लताड़जनि बूढ़ा। तव्हां ई आचर वारनि जी दुश्मनीअ में ही ॿियो बेगुनाह मारिजे थो। पर मास्टर ॿियो जुमो हुयो। टियों नंबर कंहिंजो हूंदो? मुंहिंजो हूंदो, हिन जो हूंदो या हुन जो हूंदो? इन करे मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे तव्हां धुरनि खे कुझु बि कोन थींदो। असां ग़रीब विच में मारबासीं। पर हे तमामु घणो ॻाल्हाए वे। एतिरे ॻाल्हाइण जी इजाज़त मूं अॼु ताईं कंहिंखे न ॾिनी। छोरे सर हाँ सच ॻाल्हाइण वारनि जी ज़बान खे ताला हणंदे छा? बस परेल बस। सच ॿुधण थो चाहीं न त सच इहो ई आहे त इन्हनि माण्हुनि खे इन मंज़िल ते पहुचाइण वारा बि तव्हां आहियो। जॾहिं आचर वारनि खे मां ॻोठ नेकाल ॾियण जी कई त तो उन्हनि खे सॼे विच में विहारियो ऐं अॼु तूं ई मूंखे सच ॿुधाइण जो थो चवीं। अॼु ताईं जेकॾहिं मां ख़ामोश आहियां त तव्हां ॻोठ वारनि जी भलाई जे लाइ, तव्हांजी भलाई जे लाइ। अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं मां तव्हां सां पेश आयो आहियां न त मोहबत सां, कुर्ब सां, जेकॾहिं वॾेर को डंडो ॾेखारिया हुआ न त अॼु ताईं कंहिंखे बि ज़रूरत न थिया मूं वारो कंध खणण जी। अरे सर, चाचे परियल जी ग़लती जी माफ़ी थो वठां। हाणे हुकुम कयो त असांखे छा करणो आहे? मां पुलिस खे फोन करे थो छॾियां। सभ खां पहिरीं केस दाख़िल था करायूं। ॾिसूं था त पुलिस छा थी करे। जेकॾहिं पुलिस गिरफ़्तारियूं न कयूं, आचर ऐं खानू वारनि खे हथ न आया त पोइ मां पंहिंजा माण्हू छॾींदुसि जेके आचर खानू ऐं नबूअ जो ॿाहूं टांगूं भंजी उनखे पुलिस हवाले कंदा। ऐं मुंहिंजो इहो तव्हां सां वाइदो आहे त आईंदह हिन ॻोठ जो को बि बेगुनाह कोन मारबो। बस रे सर, हला करे ईअं ई थिए। ॾे ख़बर जुड़ियल सॼी राति पहरो ॾिनो अथई जा? हा जरा
ड्यूटी तो करनी है न जे मां भी सुम्ही पवां ऐं मथां पुलिस अची छापो हणिया थो पोइ जुड़ियल ॾे ख़बर वॾे ॻोठ जी केरु मोह केरु बचो वॾे ॻोठ में निकमू माण्हू मारिया आया निकमो हा खन जुमो मारिजी वियो छा जुमो हा चर जुमो मारिजी वियो कहर थियो ज़ुल्म थियो अदा नबन खे चईम बि सही त सुञाणे पोइ गोली हलाइजा नबन जे अॻियां कुतो अचे कांव अचे या माण्हू अचे हण बंदूक असुल देर ई नथो करे यार मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे जुमे जो ॿियो को बि मरिया मूंखे एतिरो ॾुख न थिया पर जुमो न मरिया पर यार ॿुध त सही जुमे खे कहिड़ो लाचारो जो अध राति जो वते पियो घिटिन में धिका खाईंदो पहिरियां मूं सम्झो त मज्जू आहे पर जॾहिं किरियो त हथे खाली हो मां उते ई सम्झियुसि त को बेगुनाह मरी वियो पर मूंखे कहिड़ी ख़बर त जुमे जो मौत लिखियल आहे जुड़ियल जल्दी वञ तूं नाश्तो खणी अच त किथे पुलिस न अची वञे हा जुड़ियल जल्दी कर हींअर जुमो न पर ईअं सम्झ त मिठल जो सॻो भाउ मोह आहे हू हद खां वधीक वठो वठा कंदो हा देर न आहे तव्हां रुगो हथ मुंहुं धोई वठो त मां नाश्तो खणी थो अचां चलो जल्दी कर भॼ मां तोखे ईअं नथी चवां त तूं घर में वेही रहो पर बग़ैर कमकार जे ईअं बंदूक खणी ॿाहिरि घिटिन में रुलण सही नाहे असांजा दुश्मन बंदूकूं खणी घिटिन में घुमंदा था वठनि ऐं मां तोसां हिते घर में वेही रहां ईअं न हुननि जी दुश्मनी त रईस सां आहे पर तव्हांखे कहिड़ो लाचार जो पराई दुश्मनी में वतो था टपा ॾींदा रईस जो असांजे मथां हथ आहे ऐं असां रईस खे अकेलो छॾे ॾियूं रईस पंहिंजे मतिलब जे करे तव्हांजे सिर जे मथां हथ रखियो पियो अचे अॼु इहा ॻाल्हि कई अथई अॻिते इहा ॻाल्हि न कजां का ग़लति ॻाल्हि त न कई जेका हक़ीक़त आहे उहा ई थी कयां सोनी हक़ीक़त छा आहे छा न आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे तूं छॾ असां छा था कयूं छा नथा कयूं ऐं असांखे छा करणु घुर्जे इन्हनि ॻाल्हियुनि जे विच में तूं न अच ऐं इन्ही में तुंहिंजी चङाई आहे अदा इहो सुबुह जा सुरपुर छा जी लाइ बीठा आहियो अदा तुंहिंजी भाॼाई सम्झाए थी त हाणे खून ख़राबा बंदि करे घर में वेही रहो तुंहिंजी छा सलाह आहे अदा तूं भले ज़ाल सां वेही कचहरियूं कर पर मां रेस ऐं ॻोठ वारनि खे अकेलो छॾे घर में कोन वेही रहंदुसि ॿुधई अदा मजू छा थो चए हाणे जेकॾहिं तूं चईं त मां तोसां गॾु वेही रहां जे चईं त वञी ॿाहिरि ॻोठ वारनि सां मिलां जे तूं चाहीं त पंहिंजे भाउ खे बि रोके सघीं थो हू मुंहिंजो चवणु कोन मञींदो हा जेकॾहिं तूं चईं त शादी करायूंसि पोइ तो जहिड़ी का चिटड़ी अची चिंबड़ेसि पोइ मन पेर ते अचे बाक़ी मुंहिंजे सम्झाइण खां गरो आहे जे नथो मुड़ी त मूं लाइ हिकु बेवा जो जोड़ो वठी रख जंहिंजी मूंखे जल्दी ज़रूरत पवंदी इहा तूं पाण लाइ दुआ घुरी थी या मूंखे बददुआ ॾी थी मुंहिंजी दुआ ऐं बददुआ में जेकॾहिं असर हुजे हा त अॼु मां हे ॾींहं ई न ॾिसां हा जेको कुझु मिलियो अथई उन्ही ते शुक्र कर ऐं जेको कुझु मिलण वारो अथई न उनखे सबुर करे क़बूल कर इहा मुंहिंजी तोखे सलाह आहे अरे छोरा अधो थोड़ो कढियो ई तोखे लॻिया त पहुचे हा न अरे लॻी हा त पोइ चमिया मूंखे हा होश कर छोकरे खे तो मारी छडीस पोइ छोरे खे सम्झाए छॾ सॼो ॾींहुं वते तो घिटिन में गुल लहंदो खिचन में तो हणे न तुझे घर में तो कोन तो हणे न वॾो वेचारो काट कुती आयो आहे जेकर औरत न हुजे न अहिड़ी फुफड़न वारी बंदूक हणाया हल हल बंदूक तो ॾेखारे मां को तो डिॼा थी चा मारी अॼु ॾींहं ताईं बिल्ली कान तई मूंखे तो वेचारो मारे हल हाणे अड़ी माई खैर ता है खैरा जे सिर दे खैर हो जे छा गाल है फाटी पई थी फाटे तुंहिंजा माइट आचर वारनि सां पहुची कोन था सघनि उन्हनि खे ॾिसनि था त घरनि में था लिकनि बाक़ी असां लाइ मोतबर थी विया आहिनि बंदूकूं था ॾेखारनि वञी मुई वञी सम्झाइनि हो त सॼो ॾींहुं ॼाड़ी हणण ऐं ॻाल्हाइण लाइ माण्हू वती थी ॻोल्हींदी हाणे वञ न वञी वञी पंहिंजे नाठी सां ॻाल्हाए त ज़बान त कपई उन्हनि खे तूं बि कोन चवंदी बाक़ी असां लाइ ठूट जॾहिं ज़बान कढियो थी वते वञी पंहिंजे नाठी सां ॻाल्हाए न ॾिस त कीअं तो गोॾा भञ नहीं